सेठारजा खां रिपोर्ट कर रहे सैयद ज़ुबैर अली शाह बुखारी राजपर बिरादरी जे मौजूद शख्सियत इंसान दोस्त मेहमान नवाज रिटायर्ड प्रिंसिपल अब्दुल लतीफ़ राजपर ऐं रिंद बिरादरी जे मौजूद शख्सियत शानदार किरदार जे मालिक सवार प्रोफेसर मोहम्मद शरीफ रिंद सिटी प्रेस क्लब सेठारजा पहुता। सिटी प्रेस क्लब सेठारजा जे सदर जुल्फकार अली अंसारी, फारूक अली मंगने जो नायब सदर सैयद ज़ुबैर अली शाह बुखारी, वर्किंग कमेटी चेयरमैन अल्ताफ हुसैन राजपर समेत ॿियनि मेंबरनि खे गुलनि जा हार पाराए सिटी प्रेस क्लब जे क़याम ते मुबारकूं ॾिनियूं। सिटी प्रेस क्लब जे सदर जुल्फकार अली अंसारी पारां आयल महिमाननि खे अजरक ओढाए इस्तक़बाल कयो। अब्दुल लतीफ़ राजपर ऐं प्रोफेसर मोहम्मद शरीफ रिंद उन मौक़े ते सिंध ग्रीन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिटी प्रेस क्लब सेठारजा जी कारकर्दगी साराह जोगी आहे। सिटी प्रेस क्लब सेठारजा जी टीम हर वक़्तु मुतहरिक रही आहे ऐं मज़लूमनि जो साथ पिणु ॾिनो आहे। शहर तोड़े ॿाराड़ी जे हर नंढे वॾे ख़बर खे पंहिंजी नज़र कयो ऐं कवरेज पिणु ॾिनी आहे। सिटी प्रेस क्लब सेठारजा जे सदर जुल्फकार अली अंसारी कई आयल महिमाननि पुणे प्रिंसिपल अब्दुल लतीफ़ राजपर ऐं प्रोफेसर मोहम्मद शरीफ रिंद जन जो शुक्रियो अदा कयो। चयो त साईं जन जे क़ीमती वक़्तु कढी सिटी प्रेस क्लब आया, मूं समेत सॼी सथ खे मुबारकूं ॾिनियूं। साईं जन जा वॾा वड़ जो दुआ जा पेर भरे पता मां मान बख़्शियऊं। अल्लाह पाक ॿिन्ही शख़्सियतुनि खे वॾी ॼमार बख़्शे। धणीअ दर दुआगू आहियूं।